दोस्तों जीएसएन जीएसआई जीएम से असी सब ॾिसूं पिया त मोरो पल पल में संगीन लांग बूटन ऐं नकाब पोशन ऐं सिंध पुलिस जे हथां मेसार जे पियो। मोरे जे महंदारनि वतन सां मुहबत कंदड़ दरियाह जे आशिकनि धरतीअ जे दिलदारनि के सिधियूं गोलियूं त हयूं वयूं, शहीद त कया विया, ज़ख़्मी त कया विया, पर हाणे उन्हनि जूं मिल्कियतूं उन्हनि जूं बिल्डिंगूं लगातार ड्राथियूं वञनि थियूं। बिल्कुलु ईअं जीअं फ़लस्तीन में थी रहियो आहे, थियो हो। अॼु त फ़लस्तीन गुलेली ते पहुची वई आहे। फ़लस्तीन में बि ईअं ई थियो हुयो। फ़लस्तीन जा बि ज़रूरु लीडर जेका हूंदा, उन ज़माने जा जेके लीडर हूंदा, उन्हनि पघारूं वरितियूं हूंदियूं, उन्हनि डॉलर उन्हनि सहूलियतूं वरितियूं हूंदियूं, उन्हनि पंहिंजनि माण्हुनि खे ईअं ई जीअं अॼु असां पंहिंजे माण्हुनि में हथु कढियो आहे, नज़रूं फेरियूं आहिनि, उन्हनि माण्हुनि जिन माण्हुनि इन्हनि लीडरनि जा हथ चुमिया पए, गोॾनि ते हथ रखिया पए, जिते वेठा त उते हुननि पंहिंजा अजरक, पंहिंजा रुमाल, पंहिंजूं रिलियूं विछायूं पए, ऐं जिते उस हुई त हुननि जे मथां हुननि पंहिंजूं पोतियूं, हुननि पंहिंजा अजरक रखी उन्हनि खे छांव ॾिनी। गर्मी हुई त विंझणो हणी बि उन्हनि खे हुननि हवा पे ॾिनी। अॼु उहो मोरो मरी न रहियो आहे, पर मोरो मारिजी रहियो आहे, मोरे खे मारियो थो वञे। ऐं असुल में इहो मोरो न आहे, इहा सिंध जी धड़कंदड़ दिलि आहे, ऐं दुश्मन उन दिलि खे ख़तमु करणु चाहे थो। ऐं असांजे उन्हनि क़यादतुनि जिन लगातार चयो आहे त असीं साईं जीएम सैद जी सोहबत मां सिखिया हूं, ऐं साईं जीएम सैद जी जे वेझो रहिया हूं, साईं जीएम सैद खे अखियुनि सां ॾिठो आहे, ॿुधो आहे, उन वटो सिखिया हूं। उन्हनि समूरनि क़यादतुनि अखियूं एॾियूं ज़ोर सां बेकोड़े बंदि कयूं आहिनि जो उन्हनि जा कन बि बंदि थी विया आहिनि। ऐं हाणे उन्हनि खे न त रोज़, न राड़ो, न सुॾका, न तकलीफ़ूं ॾिसण में ऐं ॿुधण में अचनि थियूं। आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे आॾो वाज़े रखां, हीअ ॻाल्हियूं जेके आउं कयां थो, ईअं कोन्हे त की हीअ मज़ाक़ूं या मश्किरियूं या ॾाढियूं रवाइजी हुजनि। हू कन खां वठी खंबे खणी था वञनि, दरवाज़ो खड़काए कंब खणी हलिया था वञनि, इहो मां सम्झां थो। पर जे आउं सिर्फ़ु खंबजण, चिचिरजण ऐं गिरफ़्तारियुनि खां डिॼी, मूं वटि त ॿियो कुझु बि कोन्हे, पर कुझु लीडरनि वटि तमामु घणियूं बिल्डिंगूं आहिनि, बंगला आहिनि, गाॾियूं आहिनि, शराबखाना आहिनि, फिश फार्म आहिनि, ज़मीनूं आहिनि, ठीका आहिनि। उन्हनि सबूरनि खे उहो डपु आहे त जे हू उथी बीठा, जे हुननि ॻाल्हायो त उन्हनि जो सभु कुझु खसिजी वेंदो। मां इहो ॼाणंदे बि त हीउ जेको कुझु आउं ॻाल्हायां पियो, इन जी सज़ा दुश्मन खंबे गुम करे सघे थो, चिचरे उछले सघे थो, कूड़नि केसनि में हू मूंखे जेलुनि में बंदि करे सघे, पर आउं इन्हनि सभिनीनि तकलीफ़ुनि ऐं सभिनीनि अज़ाबनि खे अखियुनि ते रखंदुमि, पर आउं पंहिंजे वतन खां अखियूं न मोड़ींदुसि। आउं सम्झां थो त हीउ मोरो न, ही सिंध जी उहा मज़ाहिमत, सिंध जो सवाल, सिंध जी जिदोजहद ऐं सिंध सां मुहबत खे निहोड़े मारियो थो वञे। ऐं रुॻो ईअं ई न, असांखे सम्झणु घुरिजे जॾहिं हू मोरे खे मात ॾींदा त उन खां पोइ हू चुप करे त न वेहंदा, उन खां पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो वारो ईंदो। लाज़िम आहे इन खां पहिरियां जो पाड़े जो घर सड़े ऐं मां मुंहुं ॿिए पासे करे विया, मूंखे सम्झणु घुरिजे त पाड़े में लॻियल बाहि असुल में मुंहिंजी ॻोल्हा में आहे। मूंखे पाड़े जी बाहि विसारणु घुरिजे। जे आउं ईअं नथो कयां त उहा बाहि ओस उन घर खे साड़ण खां पोइ मुंहिंजा कख साड़ींदी। जिन बि मोरे लाइ आवाज़ उथारियो, उन्हनि खे जस हुजे। जेके मोरे ते ख़ामोश आहिनि, उन्हनि ते लानत हुजे। जे असां मोरो न बचायो त पोइ सिंध बचाइणु ॾाढी ॾुखी थी वेंदी। असां 77 सालनि में पंहिंजे वतन
वतन वासियुनि ईंदड़ नसुलनि जे ख्वाबनि ऐं सिंध जी तारीख़ सुञाणप जे बचाइण जे लाइ सभई क़ुर्बानियूं, जानियुनि जूं क़ुर्बानियूं, जेलूं, तशद्दुद, फटका, कोड़ा, ॿियूं तकलीफ़ूं, सड़ण, चिचिरजण भोॻे आया। जे मोरे में असां उथी न बीठासीं, मोरे सां असां उथी न बीठासीं, त पोइ असांखे उथण जे लाइ वरी हिकु वॾो वक़्तु ऐं हिकु वॾी क़ुर्बानी ॾियणी पवंदी। अचो असां पंहिंजे वॾड़नि जी क़ुर्बानियुनि खे ज़ाया थियण खां बचायूं, शहीदनि जी रत जी खे रायगान वञणु न ॾियूं, जेलुनि में बंदि नौजवान सियासी कारकुननि जी तज़लीलुनि तकलीफ़ुनि खे नज़रअंदाज़ न कयूं, पंहिंजे वतन ऐं मोरे मां उभरियल उभार खे बचायूं। छो त असां वटि रस्ता ई ॿ आहिनि, या मरी वञूं या विड़ी पऊं। जीअं